पी साहब हुयो मुराद अली शाह साहब, उन खां पोइ हुनजे पुटु सैयद हसन अली शाह साहब हिते चूंड विड़ी हुई जंहिंमें हू कामयाबु थियो। ऐं रोड ठहण जो त को आसरो उमीद कान्हे। रोज़ जा फुर मामूल थी वई आहे, हिते माण्हू मरनि था, एक्सीडेंट थियनि था। मेन रोड आहे भिराड़, जंहिंजे करे कारोबार तबाह थी वियो आहे। पका चांगारा माण्हू परते मीरापुर निकिरी था वञनि, भिराड़ वारा माण्हू हिते नौशहर फिरोज़ निकिरी था वञनि। साईं जन खे गुज़ारिशूं करे करे हितां जवाम थकिजी पई आहे। ऐं साईं यारनि खे बि उहे ई माण्हू पसंदि आहिनि जेके साईं यारनि जी चमचागिरी कनि ऐं साईं यारनि खे जेके हक़ घुरनि न ॼाणनि। असां पाण पाकिस्तान पीपल्स पार्टी जा वर्कर आहियूं। साईं जन खे इहा गुज़ारिश आहे त बराए महिरबानी करे इस्लाह उन्हनि माण्हुनि जी वठो जेकी तव्हांजी सियासत जी साख खे नुक़सानु न पहुचाइनि, तव्हांजी सियासत जी साख खे अञो मज़बूत कनि। तव्हां उन्हनि माण्हुनि खे चूंडियो, तव्हां अहिड़ा माण्हू चूंडिया आहिनि जिन पंहिंजा घर भरिया आहिनि जेके तव्हांखे अॻिते का शइ ॿुधाइनि नथा। मेन रोड हीअ आहे, पका चांगू भिराड़ मेन फाटक फारूक आज़म चौक अॻिते भिरिया सिटी, इन रोड ते का नज़र कान्हे। बाक़ी हाणे शहर में टफटाइल थिए थी, पर साईं जन जी ज़मीन आहे जिथे को माना कुते जो वञणु कोन्हे उते बि रोड ठहियूं वेठो आहे। बाक़ी मेन शहर जो जेको रोड आहे इहो केरु छो करे साईं यार जो कमु हिते कोन्हे, साईं जी बनी हिते कान्हे। बाक़ी अवाम आहे उहो वोट ॾींदी। हुन जो वाइदो थियल आहे अबरार शाह तूं असांखे हुतां खटराइजां, हसन शाह जो वाइदो थियल आहे असां अबरार साईं खे हुतां खटराईंदासीं, जंहिंजे करे इहो कमु ई हले पियो थो। बाक़ी रोड जो को बि जेको सच ॻाल्हि आहे इहो